सिंधु मां कैनाल कढण खिलाफ एसटीपी जी रैली मातली पहुची वही है। रैली जी मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। हुन चयो त कैनालनि खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज कंदा। अहम ख़बर ॾियूं पिया खे त सिंधु मां कैनाल कढण खिलाफ एसटीपी जी रैली मातली पहुची वही है। रैली जे मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। इन हवाले से उन्होंने कैनालन खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज भी कंदा। ब्रेकिंग न्यूज़ है शेयर कर रहा हूँ। सिंधु मां कैनाल कढण खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी की रैली मातली पहुंची वही है। रैली के मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। हुन चयो त कैनालन खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज भी कंदा। अहम खबर ॾियूं पिया खे सिंधु मां कैनाल कढण खिलाफ एसटीपी जी रैली मातली पहुची वही है। रैली जे मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। हुन चयो त कैनालनि खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज भी कंदा। आगाह कयूं पिया। अहम खबर के हवाले से अपडेट कंदा हलूं त सिंधु मां कैनाल कढण खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी की रैली मातली पहुंची वही है। रैली के मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो है। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। हुन चयो त कैनालनि खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज भी कंदा। सिंधु मां कैनाल कढण खिलाफ एसटीपी जी रैली मातली पहुंची वही है। रैली के मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। हुन चयो त कैनालनि खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज कंदा। आगाह कयूं पिया। अहम खबर के हवाले से अपडेट कंदा हलूं। सिंधु मां कैनाल कढण खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी की रैली मातली पहुंची वही है। रैली की मातली पहुचण ते जलसो भी मुनक़िद कयो वियो है। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। अहम खबर ॾियूं पिया। सिंधु मां कैनाल कढण खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी की रैली मातली पहुंची वही है। जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधु मां कैनाल निकिता त सिंध तबाह थी वेंदी। हुन चयो त कैनालनि खिलाफ 24 फरवरी ते हैदराबाद में तारीख़ी एहतजाज भी कंदा।